नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे सोबुद्रो को खबर ॾिना। सोबुद्रो थाने जी हद ॻोठ दुर मोहम्मद भागट में संगावती तकरार तां हथियारबंदनि जो औताक ते हमलो। 20 साला नौजवान अली मुराद वलद गुलाम नबी भागट ऐं 25 साला नौजवान अजहर अली वलद अली मोहम्मद भागट गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे वारसनि सोबुद्रो इस्पताल पहुचायो, जिथां ॿिन्हिनि ज़ख़्मियुनि खे गम्स गंबट रेफर कयो वियो। ॿिन्हिनि ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फौत थी विया। मक़तूल अली मुराद भागट जे पीउ गुलाम नबी भागट मीडिया वारनि खे ॿुधायो त ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे। 10 खां मथे हथियारबंदनि शहज़ादो उर्फ़ शीदो भागत, रूफ़ी भागत, छटल हमीद जमड़ो ऐं ॿियनि मुंहिंजी औताक ते हमलो कयो। गोलियूं लॻण सबबि मुंहिंजो पुटु अली मुराद भागट ऐं माइट अज़हर वलद अली मोहम्मद भागट क़त्ल थी विया। जवाबदार 7-8 महीना अॻु मुंहिंजी न्याणी खे बि अगवा करे अकबर भागट सां शादी कराई हुई, जेका तशदुद खां बेज़ार थी कुझु ॾींहं अॻु वापसी मूं वटि आई। जवाबदार 3-4 ॾींहं अॻु बि हमलो कयो। अहिड़ी FIR सोबुद्रो थाणे ते दाख़िल कराई। पुलिस सिर्फ़ हिकु जवाबदार अकबर भागट खे गिरफ़्तार कयो, ॿिया जवाबदार रूपोश हुआ। ज़ालिमनि हमलो करे बेगुनाह असांजा 2 नौजवान क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। ॿिए तरफ़ सोबुद्रो थाणे जे वॾे मुंशी बरकत मंगरेचो ॿुधायो त भागत बिरादरी में संगावती तकरार हलंदड़ हो। मक़तूल अली मुराद भागट जी भेण ऐं अकबर भागट पाण में शादी कई हुई। अहिड़ो बिरादरी फ़ैसिलो भागट बिरादरी में पिणु थियो हो। जवाबदार धुर मक़तूल अली मुराद भागट जे पीउ गुलाम नबी खे बिरादरी ॾंड 6 लाख ॾिना हुआ। गुलाम नबी भागट पंहिंजी धीउ पाण वटि विहारे छॾी ऐं तलाक लाइ अदालत सॻोरी वियो हो। नोटिस जवाबदारनि खे मिलिया त जवाबदारनि हमलो करे 2 नौजवान क़त्ल कया आहिनि। SHO सोबुद्रो गुलाम मोहम्मद बौज़दार कातिलनि जी गिरफ़्तारी करण लाइ छापा हणी रहियो आहे। जवाबदार हमले खां अॻु घर ख़ाली करे फ़रार थी विया। मक़तूल जे वारसनि IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।